रांची जे इलाइक़े गुलशन हदीद में ॿ ॾींहं अॻु बुध बचत बाज़ार में स्टॉल लॻाईंदड़ सिंधी नौजवान साहिब मीराणी मल्हा खे अफ़गानी पठान बदमाशन पारां छुरियुनि जा वार करे क़त्ल करण ऐं नौजवान जा कातिल गिरफ़्तार न थियण ख़िलाफ़ शहर घारो में सिविल सोसाइटी सोशल नौजवान इतिहाद ऐं शहरियुनि पारां साईं ज़हीर शाह बुखारी, शोएब जोखियो, गमशाद जोखियो, वकार खानियो, शौकत मेमण, शीराज टांडियो ऐं असगर जोखियो जी अॻवाणीअ में प्रेस क्लब घारो ते हिकु एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। मुज़ाहिरीन हथनि में बैनर ऐं प्ले कार्ड खणी नौजवान ज़ाहिद मीराणी जे क़त्ल वारे वाक़े जा जवाबदार गिरफ़्तार न करण ख़िलाफ़ शदीद नारेबाज़ी कंदे गो अफ़गानी गो ऐं सिंध मां दहशतगर्द अफ़गानी पठाणनि खे नेकाली ॾियण जो मुतालबो कयो। जंहिं बाद रैली जी सूरत में शदीद नारेबाज़ी कंदे शहर जो गश्त करण बाद मेन बस स्टॉप AC ऑफिस साम्हूं रैली ख़त्म थी। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा बेल आइकन खे प्रेस करण न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची